मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ, मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ, दर खोड़ मगर दस्तगीर नया। जोर सा सुभान अल्लाह। पोयूं तारीख़ूं फॾे वारियूं हूंदियूं आहिनि। माण्हू चवंदा आहिनि अॼु ईद कयो, ॿिया चवंदा आहिनि न अॼु रोज़ो आहे। इएं चंड में इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे ॼमण वारे साल भी इख्तिलाफ थी पियो। हिकड़ा पिया चवनि रोज़ो रखो, हिकड़ा पिया चवनि त न ईद कयो। माण्हू चो कंहिंखां कोन था पुछो, मुफ्ती आज़म ॾे वञूं था। बगदाद जे मुफ्ती साहब जेका फतवा ॾिनी, माण्हू सभई बगदाद जे मुफ्ती वटि आया। मुफ्ती चो चवे मुखां न पुछो, हज़रत अबू सालिह मूसा जंगी दोस्त खुदा पीरान पीर जे अब्बे जे घर का माई मोकलो, पुछी अचे त नंढड़े बचड़े खीर पीतो आया न पीतो आ। जेकॾहिं खीर पीतो थई त ईद कंदासीं, जेकॾहिं खीर न पीतो थई त अॼु रोज़ो रखंदासीं। माई पुछी आई, अम्मा जी जा ॿुधायो अॼु बि अब्दुल कादिर जीलानी खीर कोन पीतो आ। मुफ्तन फतवा ॾिनी त अॼु बि रमज़ान जो महीनो आ, ईद सुभाणे कंदासीं। मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ, मुझे पीर जहड़ो कंजो पीर न आ, दर खोड़ मगर दस्तगीर नया। जोर सा सुभान अल्लाह।